अॼुकल्ह अंबड़ियुनि जी मुदा आहे ऐं कुझु माण्हू उन्हनि जो खटो ठाहे खाइण पसंदि कंदा आहिनि त के वरी चटणी ठाहे खाईंदा आहिनि। घणनि माण्हुनि खे तए ते तरियल अंबड़ियूं बि ॾाढियूं वणंदियूं आहिनि। हिननि खे ॿियनि खाधनि में मिलाइजे त उन्हनि जो ज़ाइको बि वणंदड़ थी वेंदो आहे। इन्हनि खां अलावा अंबड़ीअ जा सिहत लाइ कुझु अहिड़ा फ़ाइदा आहिनि जिन खे ॼाणे अव्हां बि अंबड़ियुनि जा शौक़ीन बणिजी वेंदा। अंबड़ियूं ग़ज़ाइयत सां भरपूर मेवो आहिनि जिन में कैलोरीज़ घटि ऐं विटामिन्स ऐं मिनरल्स वधीक हूंदा आहिनि। हीउ विटामिन सी जो हिकु भरपूर ज़रियो आहे। रुगो हिकु कप अंबड़ियुनि में पोटाशियम, मैग्नीशियम, कैल्शियम, फाइबर ऐं एंटी ऑक्सीडेंट जजे मिक़दार में हूंदा आहिनि। अंबड़ियूं विटामिन सी लाइ बहितरीन आहिनि। विटामिन सी मुदाफ़ियती निज़ाम खे वधाइण में मदद कंदो आहे। अंबड़ियुनि सां हाज़मे वारो निज़ाम मज़बूत थी वेंदो आहे। अंबड़ियुनि जो बीटा कैरोटीन अखियुनि लाइ फ़ाइदेमंद आहे। पोटाशियम सां जिस्म में ब्लड प्रेशर खे तवाज़ुन में रखण में मदद मिलंदी आहे। गर्मी में अंबड़ियुनि जो शरबत पीअण सां जिस्म में पाणीअ जी खोट नाहे थींदी ऐं जिस्म मज़बूत थींदो आहे। इन खां सवाइ जिगर जी ख़राबी ऐं कमज़ोरीअ खां बची सघिजे थो। हिन खे पीअण सां हियांव में थधाण रहंदी आहे ऐं दिलि जी धड़कन तेज़ नाहे थींदी। गर्मी जे करे अक्सर खल सड़ंदी आहे पर ही शरबत इन्हनि सभिनी मसइलनि जो सवलो हल आहे।